तू पंहिंजो नक ॾिठो थी ॼण तो दीवार ते भोलड़ो वेठो आहे। मवाली हाँ। अपना नक ॾिठाई ॼण भित कनू सिरोटा निकिता पिया। नाज़रीन जीअं तव्हां ॾिसी रहिया आहियो अॼु असांजे हिन स्टेज में चर्चेबाज़ी जो वॾो मुक़ाबिलो आहे त असांखे ॾिसण न विसारींदो। अचो त चर्चेबाज़ी जी शुरूआति कयूं था शेरू शरबत ऐं हेॾूं मेरू मरबट सां। अचो त साईं स्टार्ट कयो। मवाली हाँ। अपना नक ॾिठाई ॼण भित कनू सिरोटा निकिता पिया। वॾो कुरानी आहे साईं, तूं पंहिंजो नक ॾिठो थी ॼण तो दीवार ते भोलड़ो वेठो आहे। मवाली हाँ। नक ॾिठो थी पंहिंजो हा रिली टंगी पई आहे। साईं हिनी भाऊ जो नक ॾिठो अथव ॼण तो प्लेट ते पकोड़ो पियो आहे। अपने कन ॾिठे नी ॼण छज टंगे पे न दुकान ते। साईं तव्हां हणंदो न सही तव्हां जो वारो आहे न बाबा ॾिसो न भाऊ हे हीअं वेठो आहे हीअं वेठो आहे हीअं वेठो आहे जीअं वेठो आहे। तू खिले ईअं तो जे खिले तो। साईं हे वॾा चर्चा बाज़ आहिनि। साईं हिकु दफ़ा हे अचे पोइ संगत हिन जे हमरा लॻा साईं ॿ ॼणा कठे हिन जे पोयूं लॻा। साईं हे सागदो भैदो डुकंदो आयो रस्ते ते मां बीठो हुअमि। पोइ हिन चयो यार मां चयुमि ख़ैर त आहे छा का भॼंदो चए यार मुंहिंजा ॿ हमरा पोयूं अचनि था। पोइ मां चयुमि तूं हिते बीह मां बीठो आहे न मूंखे कुंडो हुयो मां चयुमि हणंदासीं। पोइ जीअं जो हे ॿ हमरा आया हिन खे चयूं चए भाऊ बीह रहा चए छा मसइलो आहे चए भाऊ हे तुंहिंजो भटू किरी पियो आहे। एॾो डिजड़ो बाबा हिकिड़े ॾियारे मां अचे ई पोइ ईअं भंग पियूं ईअं पोइ अचे ॿाहिरों ओचिते कुतो थो निकिरे हिन चयो मिरू निकितो आहे वठी थो भॼे। अरे बाबा कुतो आहे वठी भॼो अहिड़ो बाबा। आया मां बि डिजणो आहियां। नाज़रीन तव्हांखे कीअं लॻी असांजी चर्चाबाज़ी असांखे कमेंट में पंहिंजी राय ज़रूरु ॾिजो। अल्लाह हाफ़िज़ अल्लाह निगहबान खिलो। असांजा तमाम वीडियो ॾिसण जे लाइ असांजे YouTube चैनल इसरार एरी ऑफिशियल खे सब्सक्राइब ज़रूर कजो।